नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सीतारोड में खबर ॾींदा हलूं त सिंध सरकार पारां सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सरकारी प्लाटन शाखुनि वाहन ऐं कपरनि मोरिन समेत इरिगेशन जे मुख़्तलिफ़ प्लाटन ते अॾियल अॾावात के खत्म करण वारो अमल शुरू थी वियो आहे। सॼे सिंध समेत सीतारोड में जोही बئराज बेचड़ ऐं इरिगेशन जे मुख़्तलिफ़ ज़मीनुनि ते अॾियल अदावतुनि खे ढाइण वारो अमल एसी इरशाद अली कालाणी ऐं मुख्तियारकार खैरपुर नाथन शाह गुलाम शबीर कलोड़ो जी अॻवानी में DSP खैरपुर नाथन शाह मीर बख्श चांडियो SHO सीतारोड साईं बख्श चांडियो ऐं ॿियनि समेत तालका KN शाह जे पुलिस फोर्स साण करे सीतारोड जी जोही बئराज ते अॾियल अदावतुनि जे ढाइण जी शुरूआत करे छॾी आहे। सॼे सिंध समेत सीतारोड जा माण्हू बि बेघर थियण लॻा, जॾहिं त उतां जे रवासियुनि जो चवणु आहे त असां सिंध हुकूमत खां इहा अपील कयूं था त असीं मिसकीन माण्हू आहियूं, असांखे रिलीफ ॾिनो वञे ऐं असांखे बेघर थियण खां बचायो वञे ऐं असांजे ज़हननि में पखड़ियल बेचैनी खे ख़त्म कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।